Welcome to Time News Studios. You are watching 10 a.m. Bulletin. नैब हतार ऑपोजिशन लीडर शहबाज शरीफ के अॾु एहतिसाब अदालत में पेश कयो वेंदो। शहबाज शरीफ खे आमदनी खां वधीक असासन ऐं मनी लॉन्ड्रिंग केस में ज़मानत जी दरख़्वास्त रद्द थियण ते गुज़िरियल ॾींहुं गिरफ़्तार कयो वियो हो। शहबाज शरीफ जो चवणु आहे त हुन हिक टके जी बि करप्शन नाहे कई। नैब 250 साल बि जांच करे तॾहिं बि करप्शन साबित न करे सघंदो। शहबाज शरीफ की गिरफ़्तारी बाद मुखालिफ धुर सरगर्म हुकूमत ख़िलाफ़ तहरीक हलाइण लाइ ऑपोजिशन जी जोड़ियल पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट जो इजलास अॼु थींदो। समूरनि ऑपोजिशन जमायतुनि जा अॻवान शिरकत कंदा। नून लीग अॻवान एहसन इक़बाल जो चवणु आहे त इजलास दौरान शहबाज शरीफ की गिरफ़्तारी खां पोइ वारी सूरत हाल समेत हुकूमत जी इंतकामी कार्रवाइनि ते गौर वीचार कयो वेंदो ऐं APC जे फ़ैसिलनि ते अमल दरामद जे हवाले सां मुशावरत भी कई वेंदी। शहबाज शरीफ अॻु ई चई चुको आहे त हू जेल में हुजे या ॿाहिरि APC जे समूरनि फ़ैसिलनि ते अमल दरामद थींदो। ऑपोजिशन लीडर जी गिरफ़्तारी ते अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ जो रद्द अमल। ट्वीट ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे नवाज़ शरीफ जो चवणु हो त केरु ग़लतफ़हमी में न रहे। अहिड़नि कुधनि हरबनि ज़रिए असांखे झुकाए नथो सघिजे। नवाज़ शरीफ चयो त शहबाज शरीफ जी गिरफ़्तारी ज़ुल्म आहे। अफ़गान मफ़ाहमती काउंसिल जो चेयरमैन डॉक्टर अब्दुल्ला अॼु सदर आरिफ अलवी, वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा सां मुलाक़ात कंदो। गुज़िरियल ॾींहुं अफ़गानी नुमाइंदे परदेही वज़ीर शाह महमूद कुरैशी ऐं क़ौमी असैम्बली जे स्पीकर सां मुलाक़ातूं कयूं हुयूं। परदेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त अमन ॻाल्हियूं वधाइण जो फ़ैसिलो अफ़गानिस्तान खे करणो आहे। हाणे जंगबंदी तरफ़ वञणु घुरिजे। अॼु शहबाज शरीफ गिरफ़्तार थियो आहे। सुभाणे असां बि थींदासीं। एहतिसाब जो मयार सभिनी जे साम्हूं आहे। अवाम ॿाहिरि निकिरे त हुकूमत खे घर भीड़ो थियणो पवंदो। जॾहिं अवाम ॿाहिरि निकिरंदो त इमरान ख़ान खे का बि सपोर्ट कमु न ईंदी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी शहबाज शरीफ जी गिरफ़्तारीअ जी मज़म्मत कई। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त PDM खां बौखलाइजी वज़ीर आज़म इमरान ख़ान टिकसाटनि ते लही आयो आहे। इमरान ख़ान सियासी इंतकाम लाइ नैब जो इस्तेमालु बंदि करे। बिलावल जो चवणु हो त नैब तरफ़ां ऑपोजिशन खे इंतकाम जो निशानो बणाइण सां अवामी मज़ाहमत जो रस्तो नथो रोके सघिजे। गद्दार डिक्टेटर टिनि ख़ुसूसी मुआविननि वज़ीरनि ऐं वज़ीर आज़म जी भेण खे अदालतुनि में तलब नथो कयो वञे, छाकाणि त मुल्क में ॿिटो कानून आहे। नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जो चवणु आहे त अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ जल्द ॾे वापसि अची नून लीग जी क़यादत कंदो। नवाज़ लीग वटि रुगो इस्तीफ़ाउनि जो न पर फ़ैसिलाइती लॉन्ग मार्च जो बि ऑप्शन आहे। नवाज़ शरीफ बीमार आहे पर संदसि जज़्बो बीमार न आहे। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मरियम नवाज़ चयो त नून लीग मां शीन लीग कढण जूं ॻाल्हियूं कंदड़नि जूं दाहूं निकिरी वयूं। APC जी एजेंडा ते अमल थींदो। तहरीक रुकण बदिरां पूरे जज़्बे सां अॻिते वधंदी। मरियम नवाज़ चयो त अस्करी क़यादत सां पार्लियामानी अॻवाननि जी मुलाक़ात दौरान बुज़दिल वज़ीर आज़म इमरान ख़ान पासे वारे कमरे में लिकी वेठो हो। इमरान ख़ान खां वधीक कंहिं बि इदारनि खे बदनाम नाहे कयो। मरियम नवाज़ ख़ानदानी रईस हुअण जी दावा कई आहे। शरीफ ख़ानदान जेकॾहिं आमदनी जा ज़रिया ॿुधाए छॾे हा त केस ई ख़तमु थी वञे हा। सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ जो मरियम नवाज़ जे बयान ते रद्द अमल। शिबली फराज़ जो चवणु हो त मरियम नवाज़ पारां अदालती फ़ैसिलनि खे गठजोड़ करार ॾियणु तौहीन अदालत आहे। वज़ीर आज़म जे ख़ासि मुआविन शहज़ाद अकबर जो चवणु आहे त मरियम नवाज़ इहो चई शहबाज शरीफ जी सियासत खे ख़तमु करे छॾे त हू मफ़ाहमती सियासतदान ऐं रुगो पंजाब जा लीडर आहिनि।
वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान कराची में ख़राब हालतुनि जो ज़िम्मेवार पीपल्स पार्टी खे करार ॾेई छॾियो। पिशावर, महमद ऐं ख़ैबर एजेंसी में तक़रीबुनि खे ख़िताब कंदे इमरान ख़ान चयो त जेके पार्टी अंदरूने सिंध मां वोट खणी ईंदी आहे उहा कराची लाइ को बि कमु नाहे कंदी। नवाज़ लीग जो बि सेंट्रल पंजाब गढ़ हो, तंहिं करे सेंट्रल पंजाब खां सवाइ ॿियनि इलाइक़नि में किथे बि कमु न थियो। सिंध ऐं पंजाब में केतिरा ई इलाइक़ा पुठिते रहिजी विया आहिनि। तो यही तो वही जगह है। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत मनी लॉन्ड्रिंग रेफरेंस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सनस भेण फरियाल टालपुर अब्दुल गनी मजीद ऐं अनवर मजीद सूदो ॿियनि जवाबदारनि ते फ़र्दे जुर्म लागू करे छॾियो। जवाबदारनि तरफ़ां ॾोह मञण खां इनकार। अदालत पार्क लेन ऐं ठठो वाटर सप्लाई स्कीम रेफरेंस ते फ़र्दे जुर्म लागू करण वारी कार्रवाई 5 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। एहतसाब अदालत ॿाहिरां सहाफ़ियुनि जे सवालनि ते मुख़्तसिर जवाब ॾींदे आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त इहा उहा ई जाइ आहे जितां असां कॾहिं गुज़रिया हुआसीं। बिलावल भुट्टो ज़रदारी सियासत में हाकारी किरदार अदा करे सघे थो। आउं APC खे ABC सम्झां थो। ऑपोज़िशन वारनि 50,000 माण्हू ख़्वाब में न ॾिठा त जलसनि में कीअं गॾु कंदा। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर रेलवे शेख रशीद जो चवणु हो त पाक फ़ौज ऐं हुकूमत हिकु पेज ते आहिनि। इमरान ख़ान जबल जियां पंहिंजे अज़्म ते क़ाइमु आहे ऐं ऑपोज़िशन जे चौधारी घेरो तंग कंदो। ख़बर नाहे त बिलावल भुट्टो ज़रदारी मूंखां छो ॾिरी रहियो आहे। चवे थो त जिते शेख रशीद हूंदो उते हू न वेंदो। वोट खे इज़त ॾियण जी ॻाल्हि कंदड़ नवाज़ शरीफ़ पहिरीं पाण कोर्ट खे इज़त ॾे। ज़ियाउल हक़ जे हंज में जवान थियल नवाज़ शरीफ़ पाक फ़ौज ख़िलाफ़ भारत जो बयानियो पेश कयो। नवाज़ शरीफ़ फ़ैसिलो कयो आहे त रहियल ज़िंदगी लंडन में ई गुज़ारींदो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शेख रशीद साॻिया 10 सवाल वरजाईंदे चयो त नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ सननि सवालनि जा जवाब नाहिनि ॾिना। ऑपोज़िशन न इस्तीफ़ाऊं ॾींदी न ई बेएतमादी वारी रिथ पेश कंदी। इस्तीफ़ाउनि जो बेसब्री सां इंतज़ारु पिया कयूं। नयूं चूंडियूं कराईंदासीं। मेरा फोन फड़िया वा, इन्होंने मेरी मूवियां बनाइया वा, मैनू इन्होंने तंजीम साजी वास्ते बुलाया। 3 फोन इन्हें मैनू कीते। जो मेरा फोन इत्थों लभेगा लग पता जाएगा। ये मैं तुहानू दसांगा। ਤੁਸੀਂ ਆਪਣੀ ਗੱਡੀ ਜ਼ਰਾ ਸਟੇ ਕਰ ਦਿਓ। बस स्टे सर गड्डी बैठना कर लो। मेरी बाजू टूटी है। नून लीग अगवान तलाल चौधरी जो MNA आयशा रजब अली सां ज़ाती झेड़ो हो। तलाल चौधरी तंज़ीम साज़ी बाबति ग़लति बयानी कई। नून लीग जी फैक्ट फाइंडिंग कमेटी फैसलाबाद वाक़े बाबति जांच मुकमल करे रिपोर्ट पधरी करे छॾी। रिपोर्ट मूजिबि तलाल चौधरी तंज़ीम साज़ी लाइ न पर मर्ज़ीअ सां औरत MNA जे घर वियो हो। कमेटी सरबराह राणा सनाउल्ला जो चवणु आहे त धुरियूं शिकायत दाख़िल कराईंदियूं त पार्टी एक्शन खणंदी। नौशहरो फिरोज़ ज़िले जे पडीदन शहर खे तालके जो दर्जो ॾियाराइण लाइ एक्शन कमेटी जे सॾ ते पडीदन शहर में मुकमल शटरबंद हड़ताल। अॻवाणनि जो चवणु आहे त शहर खे तालके जो दर्जो न मिलण ताईं जिदोजहद जारी रहंदी। नवाबशाह वेझो ॻोठ अली हसन रिंद में कारहें इल्ज़ाम हेठि ॿिटो क़त्ल। जवाबदार अला ॾितो रिंद पंहिंजी ज़ाल सोनिया ऐं नौजवान आबिद खे गोलियुनि जो खाज बणाए छॾियो। ॿिन्ही जा लाश अस्पताल मुंतक़िल। वाक़े बाद जवाबदार फ़रार। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार जे वारसनि ते खेसि पेश करण लाइ दॿाउ विधो पियो वञे। ॿी सूरत में कार्रवाई करे खेसि कानून जी पकड़ में आंदो वेंदो। नूरियाबाद साहने जे हिकु वधीक ज़ख़्मी सिविल अस्पताल कराची जे बर्न्स वार्ड में दम ॾेई छॾियो। हादसे में औरतुनि ऐं ॿारनि सूदो फ़ौत थियलनि जो अंगु वधी 18 थी वियो। हादसे में सड़ी फ़ौत थियलनि जा DNA नमूना कराची यूनिवर्सिटी में क़ाइमु फॉरेंसिक लैब खे मिली विया।
लैब जे तर्जुमान जो चवणु आहे त 14 लाशनि सां गॾु 8 वारसनि जा सैंपल्स बि मिलिया आहिनि। DNA सैंपल्स जी जांच ऐं मैचिंग जो अमल मुकमल करण में 24 कलाक लॻी सघनि था। नूरियाबाद थाणे जे SHO जी फ़रियाद ते वैन ड्राइवर आमिर अब्बास ऐं अणॼातल कार ड्राइवर ख़िलाफ़ हादसे जो केस दाख़िल। पुलिस जो चवणु आहे त नूरियाबाद भरिसां ख़ौफ़नाक हादसो वैन ऐं कार ड्राइवर्स विच में ओवर स्पीडिंग जे नतीजे में पेश आयो। वैन ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरण बाद कल्टी थी पई त उनखे बाहि विकोड़े वई। सड़ी वियल 15 मुसाफ़िरनि जा लाश सुञाणप न थियण सबबि ईदी सरदखाने में पिया। नूरियाबाद साने खां पोइ डिघे अरसे खां निंड सुतल ट्रांसपोर्ट खातो जागी पियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में गैस सिलेंडर लॻल गाॾियुनि ख़िलाफ़ वठ पकड़। मटियारी में क़ौमी शाहराह ते कार्रवाई दौरान गैस सिलेंडर लॻल 20 खां वधीक गाॾियूं ऐं कोटड़ी में 10 मुसाफ़िर वैन्स तहवील में वरितियूं वयूं। गंबट भरिसां गैर क़ानूनी तौर गैस सिलेंडर लॻाइण ख़िलाफ़ क्रैकडाउन दौरान 28 मुसाफ़िर गाॾियूं तहवील में वरितियूं वयूं। इख़्तियारियुनि जो चवणु आहे त मुसाफ़िर गाॾियुनि में सिलेंडर लॻाइण ते पाबंदी आहे। भञकड़ी कंदड़ गाॾियुनि जे मालिकनि ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे। ट्रांसपोर्टर्स कार्रवायूं न रोकण जी सूरत में हड़ताल जो चिताव ॾेई छॾियो। आज़रबाईजान ऐं अर्मेनिया विच में तकरारी इलाइक़े नागार्नो काराबैख में चक्रियूं जारी। मारिजी वियल माण्हुनि जो अंग 84 थी वियो। 200 खां वधीक ज़ख़्मी। पाकिस्तान समेत यूरोपियन तोड़े ॿियनि मुल्कनि पारां जंग बंदीअ ते ज़ोर। सूरतहाल ते गौर लाइ सलामती काउंसिल जो इजलास अॼु थियण जो इम्कान। न्यूज़ीलैंड क्रिकेट बोर्ड पाकिस्तान सां सीरीज़ लाइ शेड्यूल जारी करे छॾियो। पाकिस्तान क्रिकेट टीम दिसंबर ऐं जनवरी में न्यूज़ीलैंड में 3 T20 ऐं 2 टेस्ट मैचिस खेॾंदी। T20 मैचिस 18, 20 ऐं 22 दिसंबर ते ऑकलैंड, हैमिल्टन ऐं नेपियर में खेॾियूं वेंदियूं। पहिरीं टेस्ट 26 दिसंबर खां शुरू थींदी। जान बचाओ कंहिंजी बाहूं थी बधाओ, मुंहिंजी मदद कयो, मुंहिंजो पीउ ग़रीब आहे, नथी ॻाल्हाए सघां, सूर थो पए। रात सूरज था वञी करे बस बचो आहे मुंहिंजो भाउ। चवां थो ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी मदद कयो। लाड़का लाइ चयो 1.5 लाख ख़र्च लॻंदी, मां ऑपरेशन कया बग़ैर रुपए में कोन हो। अञा रिपोर्ट अचे रही पई आहे हिकिड़ी, पैसा कोन थो खणी अचां। जेके बि माउ पीउ आहिनि उन्हनि खे तकलीफ़ हूंदी न, असांखे बि आहे अंदर में तकलीफ़। अलाह जे नाले ते असांजी मदद कयो। ऐं कैंसर सां झेड़ींदड़ मेहड़ वासण नींगर सोबिया कंबराणी ग़रीब हुजण सबबि इलाज न थियण करे अज़ियतूं भोगण ते मजबूर। मासूम न्याणी पारां सरकार ऐं सरहंदी वारनि खे हथ ॿधी ज़िंदगी बचाइण जी अपील। न्याणी जा वालदेन बि प्रेस क्लब दादू आॾो मदद जी अपील कंदे रोई वेठा ऐं चयो त न्याणी सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। संदसि इलाज लाइ सभु कुझु खपाए छॾियो आहे, वधीक सघ नाहे रही।